नौशरो फिरोज़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ पटीडन शहरनि पारां शहर में सफ़ाई न थियण ऐं खॾनि जी खाटी न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। पटीडन वार्ड नंबर 9 ऐं 10 जे रहवासियुनि अख्तर आरिजो, अली रज़ा ऐवान, अकरम कलेरी, रफ़ीक अहमद राजपर, फ़कीर मोहम्मद आराइन, रमज़ान आराइन, मुज़म्मिल आराइन ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पटीडन टाउन कमेटी जी बजट माहवार 1,52 रुपया आहे, पर असांजे वार्डनि में तरक़ियाती कम न थी सघिया आहिनि। 5 महीना अॻु टाउन चेयरमैन असां वटि आयो ऐं चयईं त अव्हां जे खॾ जी खाटी खड़ाई वेंदी। बिल्कुलु अव्हां खे तकलीफ़ आहे, पर 5 महीना गुज़री विया आहिनि, हिन वक़्त ताईं खॾ जी खाटी न थी सघी आहे। नालियुनि जो गंदो पाणी असांजे घर अॻियां बीठल आहे, जंहिंजे करे केतिरियूं ई बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि ऐं स्कूली शागिर्द ऐं निमाज़िन ऐं रहवासियुनि खे सख़्तु तकलीफ़ थी आहे। असां निगरान हुकूमत ऐं डीसी नौशरो फिरोज़ नेब एंटी करप्शन जे मुख़्तलिफ़ इदारनि खां घुर था करियूं त फौरी तौर नोटिस वठी शहर में तरक़ियाती कम कराया वञनि। नायब चेयरमैन हटायो, नायब चेयरमैन हटायो, नायब चेयरमैन से कमेटी चेयरमैन से खॾे जी खाटी करायो।